सिंध के अला ज़रख़ेज़ ज़मीन सां नवाज़ियो, जंहिंखे सिंध जे ॿेले खाते सावक सां सजायो। तिमड़ जा 1 अरब खां वधीक ॿूटा पोखिया ऐं ईंदड़ 5 सालनि में वधीक 2 अरब ॿूटा लॻाइण जो अज़म। 44,810 एकड़ दरियाई ॿेला लॻाया ऐं ईंदड़ 3 सालनि में 40 एकड़ जो मंसूबो। 3,127 एकड़नि ते ॿधल शाखुनि वारा ॿेला लॻाइजी चुका। 20,000 एकड़ ईंदड़ 2 सालनि में लॻाइण जो अज़म। अहिड़ी रीति सिंध जे शहरी इलाइक़नि जे चौधारी 500 एकड़ एराज़ी ते शहरी ॿेला लॻाया वेंदा ऐं ईंदड़ 2 सालनि में 1,000 एकड़ शहरी ॿेला लॻाइण जो मंसूबो। 10 लख एकड़ खां वधीक ज़मीन जे ॿेले खाते खे मुंतक़िली सां गॾु ॿेले जी 1 लख एकड़ एराज़ी ते कयल कब्ज़ा छॾाया विया। सिंध जे ॿेलनि जी सार संभाल लाइ GIS ट्रैकिंग जो मंसूबो ऐं ॿेले जी समूरी ज़मीन जो सर्वे ऑफ पाकिस्तान जा सर्वे कराइण ऐं नक्शो ठाहिण जो कमु जारी। इन्हनि समूरनि क़दमनि सां मक़ामी माण्हुनि लाइ अणॻणिया नौकरियुनि जा मौक़ा पैदा थींदा, छो त सिंध जी ख़ुशहाली हर हंधि सावक ई सावक।